जॾहिं तव्हां बिरादरियूं ॻंढींदो, मिटनि सां माइटियूं ॻंढींदो, सिल रहमी कंदो, ॻांढापा ॻंढींदो, त रब तव्हांजी लिखियल उमिरि में बि इज़ाफ़ो करे छॾींदो। अलाह ख़ुशि कंदी, अलाह वधाईंदी उमिरि बि, इज़त बि, माल बि। आमीन। टिनि ॻाल्हियुनि जी जो इज़ाफ़ो आहे, माल जो इज़ाफ़ो, इज़त जो इज़ाफ़ो, उमिरि जो इज़ाफ़ो। हिकिड़ो कमु तूं कर, टे कम अलाह पाण कंदो। हिकिड़ो कमु तूं कर, टे कम मुंहिंजो करीम रब पाण कंदो। तूं बिरादरियूं ॻंढ, तूं सिल रहमी कर, तूं मिठी माइटी ॻंढ, अमड़ सां कुर्ब कर, अबे सां मोहब्बत जो इज़हार कर, छिड़प न ॾीस, लूहू न ॾीस, घटि वधि न ॻाल्हाईस, उन जे साम्हूं ॾाढियां आवाज़ सां बि न ॻाल्हाए। जीजल अम्मा अचे त अमड़ जे अॻियां न्याज़मंदी कर। अलाह तुंहिंजी इज़त बि वधाईंदो, माल बि वधाईंदो, उमिरि बि वधाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त माउ जी जेको दिल जोई थो करे, पंहिंजी जीजल अम्मा जी दिल जोई करे, उन जे पेशानी खे चुमी थो ॾे, रब उन जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले थो छॾे। जेको पंहिंजी जीजल मां जे चेहरे खे थो ॾिसे, हिक नज़र जे एवज़ हज जो सवाब थो रब लिखे। अल अब औसत अबवाबुल जन्नह, साईं फरमाइनि था पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो अथव। खोलियो या बंदि कयो हाणे तव्हांजे हथ। जन्नत जो विचों दरवाज़ो मदीने वारे ॾेखारियो आहे। ॾिसो न, हे साम्हूं मस्जिद आहे, दरवाज़ो आहे। हाणे इहा मस्जिद को अलाह जो बानो 5-5 हज़ार नोटनि जूं गठड़ियूं विझी भरे वञे, 5-5 हज़ार जूं नोटनि जूं सखियूं भरी पई आहे। हाणे हिते तव्हां सभिनी खे मां चवां भाउ, हीअ जेका मस्जिद आहे इन में नोटनि जा ठेर पिया अथव, दरवाज़ो इहो अथव। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, खोलियो वञो या न वञो, तव्हांजी मर्ज़ी। नोटनि जो बि ॾसु ॾिनोमांव, दर बि ॾेखारियोमांव, हाणे मर्ज़ी तव्हांजी आहे। पुट सम्झो था न, मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त जन्नत नेमतुनि जी जाइ आहे जिथे ॾुख न हूंदो, ग़म न हूंदो, न बीमारी, न लेस, न खंघ, न ज़ुकाम, न तप, न तओ, न बीमारी, न कुराड़प। को ॾुख न हूंदो, को ग़म न हूंदो, का परेशानी न हूंदी। सभु माण्हू 70 सालनि जा गभूर जवान, मुछुनि जी मस मस सावल, मस मस। हिते थी वरी हे ॾाढ़ी, वरी पट पंहिंजो हे मथे जा वार, वरी 40 सालनि खां पोइ वरी वार अछा थींदा, पोइ वरी माण्हू कंदा उन्हनि ते केस कबो, ॿियनि दुश्मननि ते, पंहिंजो पाण ते पाण केस। अदा फलाणे दुश्मन मूं ते केस कयो, केस कबो, केसी पंहिंजे मथे ते पाण केस, पंहिंजे ॾाढ़ी ते पाण केस। अजीब ॻाल्हि आहे। कुराड़प अची वई, लिंग ॾकंदा, ॾंद भॼी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, हीणाए पची वेंदी, कमज़ोरी अची वेंदी, पर जन्नत में इहे शयूं न हूंदियूं। कपिड़ा बि मेरा न थींदा, थकावट न थींदी। हर माण्हू नौजवान, हसीन, सुहिणो, गभूर जवान। हिकिड़े हिकिड़े मोमिन खे 4800 ज़ालूं मिलंदियूं। हिते हिकिड़ी बि कोन थो संभाले, पर ताक़त बि एतिरी मिलंदी जो सभिनी खे हलाए सघे। उहा नेमतुनि जी जाइ, वमा तश्तहील अनफुस, जेको तव्हांजे जीअ में ख़्याल ईंदो, रब उहा शइ मुहैया करे ॾींदो। जीअं चवंदो जीअं थिए उहे थी पवंदो। उहा जन्नत, उन जन्नत जो दरवाज़ो मदीने वारे साईं ॾेखारे छॾियो आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, इन नेमतुनि वारी जन्नत में वञणु चाहियो था या नथा वञणु चाहियो? मरखपुर वारा ॻाल्हायो,
जन्नत जो दर सामो हुजे खोलींदो या बंद कंदो पंहिंजी साईं फरमाइनि था अल अब औसत अबवाबुल जन्नत पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो थव जेते अबो राज़ी आ उन जे लाइ बेहश्त जो विचों दरवाज़ो रब खोले छॾींदो पंहिंजा दुख बि न ॿुधायोसि थधो साह बि उन जे अॻियां न खणो छो तो हुनजी दिल में तव्हांजे लाइ वॾी मोहब्बत आ तूं वञी सुम्ही पवंदे पर अबे खे निंड न ईंदी जीजल खे निंड न ईंदी अल्लाह अले बच्चे छो थधो साह कयो अले का बीमारी अथसि अले को दुख अथसि अले का परेशानी अथसि हुनखे निंड न ईंदी क़ुरान तो फरमाए उफ़िम वला तनहरहुमा पंहिंजे थकावट जे करे इएं बि न चओ क़ुरान ते पीउ जे अॻियां इएं बि न चओ मतां हुनजे दिलि में दुख थिए त मुंहिंजे बचे खे अलाए को दर्द आहे अलाए का तकलीफ़ आहे छो थधो साह कयईं हुननि जी दिलि जो ई कयो वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब खां दुआ घुरो मुंहिंजा मौला जीअं नंढपण में इन्हनि मूंखे पालियो निपायो तातियो वातनि जा गिरह कढी खाराया मौला हाणे कुरा अहिड़ा थी विया आहिनि मुंहिंजा रब तूं उन्हनि जे मथां रहम कजांइ बाज कजांइ दुआ बि घुरियो न ख़िदमत बि कयो हा उन खां पोइ पीउ माउ खां पोइ वधीक वेझे में वेझा रिश्ता आहिनि अबू ऐं अमड़ उन खां पोइ भाउ आहे भेण आहे चाचो आहे मामू आहे सौट आहे मासात आहे जेतिरा बि रिश्ता आहिनि उन्हनि सां चङाई कयो एहसान कयो भलाई कयो तोड़े हीअ ॻाल्हि ज़हन में रखण जी आहे इंसान खे वधि में वधि ॾुख अज़ीज़नि खां मिलंदा आहिनि इहो दस्तूर अथव दुनिया जो माण्हू खे वधि में वधि तकलीफ़ूं पंहिंजनि खां मिलंदियूं दुश्मन एतिरो न ईंदा आहिनि जेतिरो पंहिंजा तव्हांजो सुठो कपिड़ो पंहिंजा न सही सघंदा इहो दस्तूर अथव मुंहिंजा छा कपिड़ा ॾिसी साड़ो ला सड़नि जन्नत ॾिसी साम्हूं जहनम मंझि जलनि मुंहिंजा मान वधनि हुननि साड़ो सूर जो सम्झो था उन्हनि खे इहा फितरी ॻाल्हि आहे सद बुग़्ज़ इहो पंहिंजनि में थींदो रहंदो आहे पर इन जे बावजूद हू तव्हां सां बुरो हलनि तव्हां उन सां चङो हलो इज़त बि वधंदव माल बि वधंदव त उमिरि बि वधी वेंदव सम्झो था अलाह ताला जल्ले शानो शाला सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।